ना है छनो जेस ताईं इन जी बेइज्जती कोने कंदा थी त इहो कोन मुड़ंदो अत ए दादा जूता आणू ए दादा जूता आणू बूत बूत कुछ डांस बूथ जो छा मिट्टी में जसे लेथड़े दा मारे उनजो ओ देख न कर दादा हल हल असल लेथड़े ता मारू अरे नहीं करे हेडे वियो हेडे बोलो ही दादा बोलो ही हेडे ना हेडे वियो जल्दी हल ताली कुछ कोनी उते बुढ़ीड़ा वियो अच अच ॾिसूंसा पता जा पता के जा कुत्ते कुत्ते मारना हेडे हां हे कमिनो वरी हेडे जी लगियो अरे सर करी दे अरे ओ कितना आज की आज निकल थालायू मत बताए दो अच्छी ना जी सुन रहा है अरे निकल छो बेतो यंदा दे अरे निकल बाहर से भागा निकल बाहर से कुछ कोनी निकली दो जा मार दादा सज बुढ़ी अड़ी तो मार जाती हो सदी उम्र क्या त्यादी पक से चाचा त्यादी पक से अच्छे लेता हुआ ये तो सीना अच्छे अरे ना पियो तो मैं मसू दो क्या ना तू इस काय से जाती चाचा मक अब मजू तू हां इन्हें सब रखबटी मुझे रट्टू इस काय छरिया अरे हल हल बस चाचे की दत्ता दे बस मुझे दो चाचा दत्त आग भाग को दो ये तो के मसू दो अरे ओ बाबा मुड़ो अरे मुड़ो अबे हेदे याद रखिजा मां वो खूनी मानू है तो मुंह समेत पातो आ अबे हेदे मजदू तो कादियत समेत पातो आ कादियत सा आज का बो तुजु निदु आराम कर दो आराम न थो मणी अरे पियो तो मातो के दिस आज अरे न थो मणी ये पकड़ियो मैं बच्चो ता ये मार दे मैं अबे हेदे मजदू तू छा मादी दे मुखे मुसा चाचो तो खो करे लो न त एदो कुत को दया जो दुनिया दे तैया इधर खानू इधर चावल खानू तो ला एकड़ी वडी खबर आंदी है वडी खबर ला त यार मां सिकी मुआ हां पर बुधा त कंहिंजे कफन जी तैयारी कयो ऐं कंहिंखे कबर भेड़ो कयो रेस मूसा खान जो नंढो पुट शहर मां अचे पियो खानू खबर त यार ॾाढी वॾी आंदी अथई पर बेकसूर मथां वार करण इहो खानूअ खे सुठो नथो लॻे मारण लाज़मी ना है खानू छोकरे के अगवा करे मूसा खान के इस्तेमाल त करे सकी थो न हा इहो थी सघे थो मूसा खान जी पुट खे अगवा करे मूसा खान खे आङुरनि ते नचाए सघूं था ऐं पोइ अकबर यार जे मथां थोरो करे छॾे ॾींदासीं यार केड़ो यार के मथा थोरो कंदे खानू अकबर जंहिं दिलबर जे दीदार करण सिकी वियो उन मथां ई थोरो कंदुसि सच चवंदा आहिनि अधी जन खे कन न जन ऐं अधो वरी इश्क में अंधो आशिक त असुल अंधा ई हूंदा आहिनि
जे उन्हनि खे अखियूं ऐं अकुल हुजे न दया रसूल आड़ा में किरनि ई कोन। चइबो तो तोखे आड़ा में टपे ॾियण जो वॾो शौक़ु आहे। बेशक खानू खर दिमाग़ आहे, पर यार लॻीअ खे लानत आहे। अकबर जॾहिं न अख अटकी वञे थी त माण्हू उहा मंज़िल बख़ूबी ॼाणे थो वठे। इश्क जी मंज़िल दर दर जी ठोकरुनि खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे खानू। वाह अकबर वाह, हींअर वरी कहिड़ो बिस्तरनि ते वेठा आहियूं, लुंडियूं त लताड़ींदा था वठो। छा खानू लुंडियूं ऐं खपुर लताड़ींदे ज़िंदगी गुज़ारींदे छा? बस अकबर कुछ हिसाब बराबर करे वठा, पोइ किथे न किथे मेखानो मचाए वेहण जो सोचींदासीं। पोइ सुभाणे जो प्रोग्राम छा अथई? प्रोग्राम पक्को आहे। सुभाणे मूसा खान जे पुट खे पहिरीं मानी असां कराईंदासीं। हा अकबर, उनखां पोइ उनखे अॻिते वधण जी इजाज़त ॾींदासीं। अज जो छा प्रोग्राम आहे रस्तम खान? सुल्तान, मां चाहियां थो त फैसले खां पहिरियां हिकु चक्कर दिलावर खान सां मिली अचूं। पर मूंखे नथो लॻे त को दिलावर खान फैसले में रायो कंदो। तूं छा थो सम्झी त मां दिलावर खान खे मिंथ में रखंदुसि त मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिजे? न सुल्तान न, तूं ग़लति सम्झी रहियो आहीं। मां उते वञी मिलण त कमतार सां थो चाहियां, जीअं हुनखे पको करे चां त पंहिंजी शायदि ते क़ाइमु रहे। मूसा खान जो दबदबो ॾिसी किथे हू कमज़ोर दिल वधीक कमज़ोर न थी वञे। मां नथो सम्झां त कमदार फिरी वेंदो, छो त कमदार खे मूसा खान जे मथां अॻ में ई वॾी कावड़ आहे। समझा थो सुल्तान, समझा थो त कमदार पंहिंजी शायदि तां कोन फिरंदो, पर मूसा खान एतिरो शातिर माण्हू आहे जो ॻाल्हियुनि में कमदार खे एतिरा त वर वकड़ ॾींदो जो कमदार पंहिंजी जान बचाइण में हाज़िर हूंदो। इन्हीअ करे कमदार खे पढ़ाए पको करणु लाज़मी आहे। भली खणी मूसा खान ॻाल्हियुनि में हज़ार वकड़ ॾे, पर कमदार पंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी शायदि ते क़ाइमु रहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ भली हलण जी कयो, मां गाॾी कढी थो अचां। हा सुल्तान, गाॾी कढे था हलूं, छो जो ॻाल्हियुनि में सिर्फ़ वॾी वॾी वजह आहिनि ऐं मां नथो चाहियां त मूसा खान ॻाल्हियुनि में पाण खे बेड़ो ई साबित करे। मूंखे नथो लॻे त को तुंहिंजे साम्हूं मूसा खान ॻाल्हियुनि में कामयाब थी वेंदो। मूसा खान मूंसां ॻाल्हियूं करण बि न चाहींदो, छो जो ॻाल्हियुनि में मूसा खान मूं अॻियां हार वञे थो। तंहिंजे करे हू पंहिंजा सभु वार कमदार वार नथा कंदो। तंहिंजे करे ॻाल्हियुनि खां पहिरियां कमदार खे पको करणु लाज़मी आहे। त पोइ तूं ॿाहिरि निकिरी हली पई, मां गाॾी कढी पियो अचां। हा कढ। अम्मी, अदा जे अचण खां पोइ बाबा असांखे शहर वञण जी इजाज़त त ॾींदो न? छो न छॾींदो? असां को हिन जूं बांझियूं या नौकरियाणियूं त कोन आहियूं जो घर में कैद करे रखंदो। अम्मी, इहो सभु कुझु उनजे करे पई चवां जो बाबा बार बार पंहिंजी इज़त जी ॻाल्हि पियो करे। पंहिंजे पीउ जे ॻाल्हियुनि खे छॾ, इहो ईअं ई अजायो पियो ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे। सच चवां, ईअं बि नाहे जो असांजे ॿाहिरि निकिरण सां अबूअ जी इज़त जे मथां छंडा पवनि ऐं उनजी इज़त घटि थिए। मायरा तोखे चयमि त तुंहिंजो पीउ आहे पुराणनि ख़्यालनि जो माण्हू। अम्मी, जेकॾहिं बाबा ज़िद पकड़े बीह रहियो त
त तव्हां बाबा खे छा करे सघंदव? जेकॾहिं ज़िद करे वेही रहियो ऐं असांखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न ॾिनई न त पोइ मां बि तव्हां सां शहर हली हलंदसि। सच में? पोइ हिन कैद खाने में केरु रहंदो? छा बस त उन्हनि माण्हुनि खे आहे जेके पंहिंजी पूरी ज़िंदगी हिते गुज़ारे विया, असांखां त कुझु ॾींहं बि नथा गुज़रनि। मुझीब थोरो सुजागी सां वेह। भुल मारे सा भुल मां कुत्तो चकणी वियो। तव्हां अञा उन ॻाल्हि ते गंढ ॾेई बीठा आहियो। इन करे चवां पियो मुजीब त चारे तरफ़ दुश्मन पखेड़जी विया। हिकिड़ो आसरो पले वेंदो त ॿियो वार कंदो। मुख़्तार बाबा अध राति ताईं मां सुजागी कंदुसि, पोइ मुजीब खे उथारींदुसि। पहिरियां भली मुजीब आराम करे वठे। अड़े न तूं चेरनि जे चाहण में न मोलनि जे मुकाम में तो में कहिड़ो आसरो? मुख़्तार बाबा भले मां ॿियो कुझु बि न कयां, पर खड़को थींदो त मुजीब खे उथारे त वठंदुसि न घटि में घटि। जेकर उन खड़के ते तुंहिंजी दिलि टुटी पए त पोइ मुंहिंजो छा थींदो? रेसा तव्हां बेफ़िक्र थी घर हलिया वञो। हिन मथां मां को बि भरवसो न कंदुसि। ठीकु आहे मुजीब, पोइ सभु सुणाई। मां हलां थो हवेली ॾांहुं। सुबुह जो इंशाअल्लाह गॾु आहियूं। रुस्तम बाबा हाणे रात घणी थी वई आहे। तूं बि आराम कर, सुबुह वरी इंशाल्लाह गॾु आहियूं। अरे सर बाबा जेकॾहिं सुबुह जो तव्हांखे उथण में देरि थी वई त मां कमदार ऐं परियल वारे सां मिली हली वेंदुसि। न रुस्तम खान न। ॾिस बाबा, मां आहियां मोहबती माण्हू। सुबुह जो मूंसां मिलण खां सवाइ न वञजांइ। जे ईअं ई हलियो आहे न त मां सम्झंदुसि तो वटि मुंहिंजे लाइ इज़त कान हुई। रेस दिलावर खान, कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? बाबा असांजे दिलनि में तव्हांजे लाइ लख इज़तूं आहिनि। ठीकु आहे, सुबुह जो असां तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। जेसि ताईं तव्हां अचो असां कोन वेंदासीं, भली खणी ॾींहुं लड़ी वञे। ठीकु आहे न? मौलू जी वॾा बाबा। जेसि ताईं रुस्तम खान वेठो आहे तेसि ताईं बीठो वञा। बाबा पयो ख़िदमत कजां महिमान जी। ठीकु आहे न बाबा? हाज़ुर सरकार। जेसि ताईं ॻाल्हि घाटे चढ़ वञे तेसि ताईं मोलू हाज़ुर आहे ओधर ते। बसि वरी कढायूं सुबुह। बोलू बाबा असां खां त निंड करण ई विसरी वई आहे। जेकॾहिं तोखे निंड अचे तूं वञी आराम कजांइ। उधर ते बोलू तूं असांजो फिक्र न कजांइ। जेकॾहिं निंड घाटे ते चढ़ी वई त ज़ाहिर आहे संगत खे सलाम कयूं हलिया वेंदासीं। ठीकु आहे?
छा थियो अम्मा छा थियो? अमी ओहो अमी अमी हो बाबा कोई भी कोने पुट अबो जेकॾहिं हिते कोई बि कोन्हे त पोइ ही फायरिंग छाजी आहे? असांजे पारेदारनि जीअं तुंहिंजी रड़ ॿुधी त हू पंहिंजो बारू ज़ाया करे रहिया आहिनि। भाऊ मां सच थी ॻाल्हायां, मुंहिंते यकीन कर भाऊ, हिते कोई हुयो। ये मूसा खान जी हवेली आ, हिते कंहिंखे जुरत न आहे अची सघे। तूं ईअं कर, ये दरी बंदि करे सुम्ही पओ, हिते केर बि कोन ईंदो। जेकॾहिं कोई ईंदो ज़िंदा वापसि कोन वेंदो। हाणे तूं बि आराम करे, असांखे बि आराम करण ॾे। बस आराम कर बाबा।